तालके मेड़ जो थोड़ा गोट जो गर्ल्स प्राइमरी स्कूल बुनियादी सहूलतुनि खां महरूम ऐं बॉयज़ प्राइमरी स्कूल जो हलंदड़ कमु ठेकेदार छॾे फरार थी वियो आहे। उनजे लाइ असां लाइन ते मौजूद आहे मेड़ खां सोनी सिंध न्यूज़ जो रिपोर्टर मुर्तज़ा पंवर। असां वधीक तफ़सील वठण लाइ मुर्तज़ा पंवर सां राब्तो कंदासीं। जी मुर्तज़ा जी तव्हांखे ॿुधाईंदो त मेड़ तालके जे ॻोठ थोड़ा जो गर्ल्स प्राइमरी स्कूल बुनियादी सहूलियत खां महरूम बणियल बॉयज़ प्राइमरी स्कूल जो हलंदड़ कम ठेकेदार अध में छॾे हलियो वियो। सिंध हुकूमत तालीम खाते जे तालीम जे सुधार लाइ कयल दावो अधूरो रहिजी वियूं आहिनि। मेयर तालके ॻोठ थोड़ा जो गर्ल्स प्राइमरी स्कूल बुनियादी सहूलियत खां महरूम आहे। ॻोठ थोड़ा जे गर्ल्स प्राइमरी स्कूल 2 कमरनि ते मुश्तमिल आहे, जंहिंमें सिर्फ़ 1 कमरे अंदरि फर्नीचर जी खोट सबबि नियाणियूं तालीम पिराए रही आहिनि, जंहिंजो फर्नीचर बि अधूरो आहे। जॾहिं त ॻोठ थोड़ा जे गर्ल्स प्राइमरी स्कूल जी मासूम नियाणियुनि इतिजात कंदे मीडिया खे ॿुधायो त असांजे स्कूल में पीअण जे पाणी जी सहूलियत नाहे, स्कूल अंदरि को बि नलको लॻल नाहे। हिननि चयो त उन्हारे जहिड़ी सख़्त गर्मी में असीं मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई स्कूल अंदरि न बाथरूम आहे, न पाणी आहे, न फर्नीचर आहे, न बिजली आहे। असीं 1 क्लास अंदरि तालीम पिराए रही आहियूं। गर्ल्स प्राइमरी स्कूल जे दर बि भॻल आहिनि, छितिन जा चापड़ किरी रहिया आहिनि, जॾहिं त स्कूल जा SFC फंड बि नथा ॾिना वञनि। जॾहिं त तव्हांखे इहो ॿुधाइण हालात ॻोठ थोड़ा जे बॉयज़ प्राइमरी स्कूल में सहूलियतुनि जी खोट बरक़रार आहे। स्कूल जे हेडमास्टर कमरदीन चन्ना, उस्ताद अहसान अत्तार, ज़ुल्फ़कार नूनारी, मोहम्मद याकूब नूनारी, हसन अली ॿुधायो त असांजे ॻोठ थोड़ा जो गर्ल्स प्राइमरी स्कूल त सहूलियत खां महरूम आहे, पर बॉयज़ स्कूल में बि हलंदड़ कमु ठेकेदार अधूरो छॾे हलियो वियो आहे। हुननि चयो त स्कूल जे ब्लॉकनि गेट बाथरूम जो कमु अध में ठेकेदार छॾे अरसलान सुरमुरो हलियो वियो आहे। जॾहिं त हिननि चयो त स्कूल अंदरि बिजली जी फिटिंग बि मुकमल न कई वई आहे। स्कूल अंदरि मुकमल कमु रहियल आहे। हुननि चयो त स्कूल जे पीअण जी साफ़ पाणी जी टांकी जो कमु बि मुकमल नाहे कयो वियो। हुननि चयो त रहियल कमु जल्द मुकमल कराए ॾिनो वञे। जॾहिं त ॻोठ थोड़ा जे रहवासी ज़ाहिद अली, बाबर अली अतार ऐं शकील अतार ऐं ॿियनि चयो त सिंध हुकूमत ऐं तालीम खाते जे तालीम जी इमरजेंसी लाइ कयल दावा अधूरो रहिजी वियूं आहिनि। असांजे ॻोठ थोड़ा जे गर्ल्स प्राइमरी स्कूल में के बि सहूलियतूं न आहिनि, न फर्नीचर आहे, न बिजली आहे, न पाणी आहे, ऐं स्कूल बि ज़बून थींदो पियो वञे। हुननि चयो त बॉयज़ स्कूल जो कमु अध में छॾे वेंदड़ ठेकेदार ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। हिननि सिंध हुकूमत तालीम खाते खां मुतालबो कयो त असांजे ॻोठ थोड़ा जे गर्ल्स प्राइमरी स्कूल खे समूरो सहूलियतूं ॾिनियूं वञनि, बॉयज़ स्कूल जो कमु अध में छॾे वेंदड़ ठेकेदार ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। सोनी सिंध मेयर।